सिंध में ठहींदड़ सक़ाफ़ती रैली जहिड़ी दुनिया में किथे बि नथी ठहे। ख़ासि करे थरपारकर ऐं उमरकोट ज़िले में इहा रैली तमामु घणी ठाही वेंदी आहे। हिन किर्त सां घणो करे औरतूं वाबस्ता हूंदियूं आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे यूसुफ आसकण मंगरियो। सिंध क़दीम ज़माने खां हुनरनि में नामियारी रही आहे। न रुॻो हिते जा मर्द हुनरमंद ऐं कारीगर आहिनि, पर ज़ालूं बि सुघड़ ऐं साञाण आहिनि। हू घर जो कमकार पूरो करे वांदियूं कीअं वेहनि, पर को न को वर्तण वेही कनि। घर जी छनी फाटी बि ॻंढियुनि त टोपो टाको बि कनि। अजाई पुराणी अगड़ी बि कीअं विञाइनि। अॻे त कापो कढी घर जे भातियुनि लाइ कपिड़ो तयारु कराईंदियूं हुयूं। हिन वक़्तु कतण जो रवाजु निकिरी वियो आहे, पर सिबण ऐं भर्त जो कमु सिंध में अञा बि जाम थिए थो। टोपे जे कमनि में रली जे हुनर खे वॾी अहमियत हासिलु आहे। रली ख़ासि सिंध जी सूखड़ी आहे। ॿाराड़ी जे घरनि जो सिंगार आहे। सुघड़ औरतुनि जो हथ जो हुनर संदुनि कारीगरी जो शाहकार आहे। सिंधी औरतूं पुराणनि कपिड़नि मां टुकर कढे गॾु कंदियूं वेंदियूं आहिनि। जॾहिं काफ़ी अॻिणियूं गॾु थी वञनि तॾहिं उन्हनि खे जुदा जुदा रंग ॾेई रंगींदियूं आहिनि। घर में आम इस्तेमाल लाइ सादियूं ऐं लसियूं रलियूं ठाहियूं वेंदियूं आहिनि। टिक वारनि रलियुनि जो इस्तेमालु आए वए लाइ कयो वेंदो आहे। सुघड़ ज़ालनि जे घर में रोज़ानो कमु ईंदड़ रलियुनि खां सवाइ नयूं ऐं टिक वारियूं रलियूं बि काफ़ी तइदाद में हूंदियूं आहिनि, जिन खे हू ॾाढी संभाल सां वेड़े रखंदियूं आहिनि। ॿाराड़ियुनि जो दस्तूर आहे त जॾहिं को बि इज़त वारो महिमान उते पहुचे थो त हिकदमि रली विछाए खेसि खट ते विहारींदा ऐं पोइ संदुसि आजिया में लॻी वेंदा आहिनि। रली जो हुनर सॼी सिंध में आहे, पर सभ खां आला रलियूं थरपारकर ज़िले जे नारे वारे एराज़ी में ठहनि थियूं। उन्हनि जे बेहक डिज़ाइन ऐं टोपो ॾिसी हैरत वठी वेंदी आहे। घणियूं रलियूं त ॾेख वेख में सुठनि खीसनि खां बि सरस हूंदियूं आहिनि। डिज़ाइन जे लिहाज़ खां रलियुनि जा केतिरा ई नाला आहिनि। सिंध में रली विछाइण तोड़े ओढ़ण तौरु इस्तेमालु कई वञे थी। सिंध खां ॿाहिरि ॿिए हंधि किथे बि रली जो हुनर न आहे। हिन वक़्तु ॿाहिरें मुल्कनि में रली खे ॾाढो पसंदि कयो वञे थो। केतिरा ई माण्हू रलियूं सूखड़ी तौरु ॿाहिरें मुल्कनि जे दोस्तनि खे ॾींदा आहिनि। हुकूमत बि हिन हुनर खे ज़ोर वठाइण लाइ हुनरी नुमाइश में उम्दे क़िस्म जे रलियुनि ते इनाम ॾींदी आहे। हिन वक़्तु रली जो शुमारु घरू हुनरनि में कयो वञे थो। हाणे रलियूं बाज़ार में बि विकामणु लॻियूं आहिनि। विकिरे लाइ रलियूं घणे करे नए कपिड़े मां तयारु कयूं वेंदियूं आहिनि। रली जो हुनर हुबुल वतनी महिनत ऐं सांग सूफ़ी जो सबक़ु ॾिए थो। सिंधी में हिकु चवणी आहे त जहिड़ो रंग रली जो तहिड़ी जोत जवान। उन मां ज़ाहिर थियो त रली जो हुस्न इंसान जे इख़लाक़ खे कैमरामैन सां गॾु यूसुफ आसकण मंगेरियो, न्यू मेरान न्यूज़, उमरकोट।